सिंध में इंसानी हक़नि लाइ कम कंदड़ सिंध सुहाई सथ जे जारी कयल सर्वे रिपोर्ट मूजिब हलंदड़ साल जे 6 महीननि में 98 औरतुनि ऐं मर्दनि खे कारह जे कुधे इल्ज़ाम हेठि क़त्ल कयो वियो आहे। औरतुनि लाइ मक़तलगाह बणियल उत्तर सिंध जे जेकंबाद ज़िले में सभ खां वधीक 18, घोटकी ऐं शिकारपुर ज़िलनि में 17 औरतूं ऐं मर्द मौत जो खाज बणिया आहिनि। कोविड-19 खां पोइ त इलाही केसिस आया आहिनि जंहिंमें घरेलू तशद्दुद आहे, जिन्सी हरासमेंट आहे, कारोकारी जा केसिस आहिनि, रेप जा केसिस आहिनि, समाजी मसला आहिनि, नफ़्सियाती मसला आहिनि, गुरबत इलाही ॾाढी आहे। औरत खे मर्द जेको आहे पंहिंजे महकूम सम्झे थो पियो, हूअ हिकिड़ी हिते वखर मिसल थी वई आहे सिंध में, जिते औरतुनि खे रोज़ मारियो वञे थो पियो, हरासमेंट जो शिकार करे वञे थो। कानून लागू कंदड़ इदारा उन गिरफ़्त सां जेको आहे उन मुजरिम खे सज़ा नथा ॾियनि, इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। उन्हनि केसिस में FIR स्ट्रॉन्ग कयूं वञनि ऐं उन्हनि जा मेडिकल जेके आहिनि उहे स्ट्रॉन्ग कया वञनि, ताकी उहे जेके केसिस आहिनि उन्हनि मुजरिमनि खे अहिड़ी इबरतनाक सज़ा मिले जीअं आइंदा इहे केसिस न थियनि। पर इन में समाजी मसला इलाही आहिनि, गुरबत आहे, नफ़्सियाती मसला आहिनि ऐं जागीरदारी निज़ाम आहे जंहिंमें औरत मुसलसल सालनि खां पीड़िजे थी पई। पोएं साल जेके 6 महीननि जी रिपोर्ट हुई उन में 78 केसिस हुया। पोएं साल 2019 में 6 महीननि में 1 जनवरी खां 31 जून ताईं, हिन साल जेको आहे 1 जनवरी 31 जून ताईं 2020 में 98 केसिस आहिनि। ही उहे केसिस आहिनि जेके रिपोर्टेड केसिस आहिनि ऐं जेके न आहिनि रिपोर्ट थियल उहे त उन्हनि जी जेकी तादाद हूंदी डबल ट्रिपल ते हूंदी। त इलाही मायूस कुन सूरत हाल आहे जंहिंमें औरतूं मारियूं वञनि थियूं। 5 अहिड़ियूं औरतूं आहिनि जिन जा लाश हिन महिल ताईं न आहिनि मिलिया, उहे दरिया हवाले कयूं वयूं आहिनि। उन में 4 घोटकी जा केसिस आहिनि ऐं हिकिड़ो शिकारपुर जो आहे। जेकंबाद ज़िलो हिन महिल वर्स्ट सिचुएशन में आहे जंहिंमें 18 औरतूं जेके आहिनि कारोकारीअ में मारियूं वयूं आहिनि। त असां जेको हुकूमत खां मुतालबो कंदासीं त उन्हनि जवाबदारनि खे सख़्तु सज़ा ॾिनी वञे ऐं कानून अहिड़ा सख़्तु ठाहिया वञनि जेके उहे जेका मुजरिम न फंदे मां न निकिरनि। ऐं ॿियो त वुमेन प्रोटेक्शन जा इदारा हर ज़िले में खोलिया वञनि। वुमेन जेको कांस्टेबल औरतूं आहिनि उहे रखियूं वञनि जीअं औरत जेकी आहे पंहिंजा मसला जेके आहे हिकु लेडी कांस्टेबल सां शेयर करे सघे। औरतुनि जे तशद्दुद जो तमामु घणो रेशो वधी वियो आहे। असांजी पुलिस डिपार्टमेंट में औरतुनि जी पुलिस आहिनि। तव्हां सखर में ॾिसो वुमेन प्रोटेक्शन सेल जे सिर्फ़ु 32 लेडीज़ आहिनि जेके कमु कनि थियूं। ऐं जिते बि काथे बि लेडीज़ जो इशू थिए थो, काथे मर्डर थो थिए त काथे बि असांजी लेडी पुलिस उते न पुॼंदी आहे। सो असांजी सिंध गवर्नमेंट खे इहा ई त लेडीज़ कोटा वधायूं वञनि ऐं उन्हनि खे अॻिते आंदो वञे। पुलिस डिपार्टमेंट जॾहिं FIR लॉन्च कराइण अचे थो कोई उन्हनि जो, त घटि में घटि उते लेडी वेठी हुजे, लॉ नोइंग वेठो हुजे कोई। त ऐं जेके FIR जे लाइ ईंदा बि आहिनि, फ़र्ज़ु कयो त SHOs या वॾो मुंशी उन्हनि खे चवंदो आहे बाबा हीअ सेक्शन हणंदो मैं त हेतिरा लॻंदई, जे पावरफुल सेक्शन हणंदो मैं त हेतिरा लॻंदई। पोइ उन हिसाब में असांजा जेके विक्टिम्स आहिनि पैसनि जे करे मिड़ई फॉर्मेलिटी सिर्फ़ु पूरी करे FIR लॉन्च थींदी आहे। पोइ अॻिते हली उहो वरी कुझु प्रोसिक्यूशन्स वीक्स हूंदियूं आहिनि डिपार्टमेंट जूं। स्टेट आहे असां तमामु कमज़ोर आहे, इन्हनि खे स्टेट खे करणु खपे त जेको असांखे इन में ताउन करे ऐं जेके वीक पॉइंट्स आहिनि उन्हनि खे क्लियर करे। नामियारे शाइर डॉक्टर अदर सुमरो मूजिब औरत ते तशद्दुद जो ज़िम्मेवार हिकु फ़र्द न पर पूरो माशरो आहे। असल में इन में चाहे हिकिड़ा जेके असां जूं रवायतूं सदियुनि जूं, छा त हिकिड़ियूं बहितर रवायतूं थींदियूं आहिनि, ॿियूं हिकिड़ियूं ख़राबु रवायतूं थींदियूं आहिनि। सुठियुनि रवायतुनि खे क़ाइमु रहणु खपे, जेके ख़राबु रवायतूं आहिनि उन्हनि खे ख़तमु थियणु खपे। उन में माना असां पाण इनवॉल्व आहियूं जंहिंजे करे इहे शयूं वधनि पियूं। ऐं बाज़ार त असां मतलब पंहिंजो रोशन ख़्याली जो घणो मुज़ाहिरो कयूं था, पर अमली लिहाज़ अगरि ॾिठो वञे त असां जेके माना जेके रवायतूं आहिनि उन्हनि खे ज़िंदा रखण लाइ इहे शयूं कयूं था पिया। ऐं हिकिड़ी नाम निहाद हिकिड़ो जेको गैरत जो हिकिड़ो तस्वुरु आहे अना आहे, उन्हनि शयुनि खे ॾिसंदे ॿियो औरत खे जेको घर में बराबरी वारी हैसियत कान ॾिनल आहे, उहे सभु शयूं आहिनि। माना उहे सभु इन में शयूं इनवॉल्व आहिनि फैक्टर। मजबूरी तौर ते जेके ॾिठो वञे न त सॼो असांजो समाज उन में इनवॉल्व आहे, का हिकु दौर इनवॉल्व न आहे पर सॼो समाज उन में इनवॉल्व आहे। नामियारे वकील हादी भट्ट जो चवणु हो त कमज़ोर FIR ऐं सियासी मुदाख़लतूं उहे कारण आहिनि जंहिंजे करे तशद्दुद जो शिकार थींदड़ ऐं मक़तूल औरतुनि खे इंसाफ़ नथो मिले। असांजो शुरू खां वठी इहो स्टैंड रहियो आहे त FIR जेको आहे बर वक़्तु दाख़िल कयो, छाकाणि जो FIR जो जेको आहे जेको शॉर्ट फॉर्म आहे उन खे जेकॾहिं असां पूरो पढ़ूं त फर्स्ट इंफॉर्मेशन रिपोर्ट, इन रिपोर्ट दाख़िल करण सां कानून जेको आहे तहरुक में ईंदो आहे। इहो जेको आहे पीस जेको आहे रुगो हिकिड़ो ई पीस न आहे जंहिं ते जेको आहे थोरी करे सज़ा थिए,
बल्कि जेको आहे सो उन खे सज़ा ताईं पहुचाइण जे लाइ जेको असांजो इन्वेस्टिगेशन ऑफिसर हूंदो, जेका असांजी पुलिस टीम हूंदी, उहा समूरियूं शाहिदियूं जंहिंमें जेको आहे औरत जे क़त्ल थियण जो सबबु, उन में क़ातिल जेके आहिनि उहे केतिरा आहिनि, कीअं आहिनि, वधीक जेको आहे सो उन में जेकॾहिं जिन्सी ज़्यादती थियल आहे त उन जा जेको आहे सो स्वाब्स वग़ैरह वठणु, हर शइ जेको आहे सो इन्वेस्टिगेशन करण वक़्तु जेको आहे उहा हासिलु करे सघिजे थी ऐं उन्हनि खे सज़ाऊं ॾियारे सघजनि थियूं, बशर्त के असांजा SHOs, असांजा जेको आहे सो SSPs, असांजा जेको आहे सो डिपार्टमेंट उहे पॉलिटिसाइज़ न थियनि, कंहिं जेको आहे सो उहे हिकिड़े कंहिं सियासी माण्हूअ जा, MPA जा, MNA जा या मिनिस्टर जा, वज़ीर आला जा, कंहिंजा बि जेको आहे सो उहे नौकर न आहिनि, उहे जेको आहे सो अवाम जा ख़ादिम आहिनि, अवाम जे पैसनि मां उन्हनि खे जेको आहे सो पघार मिले थी पई, तंहिं करे उन्हनि खे बेखौफ़ थी करे औरतुनि खे ख़ासि करे जेके मज़लूम आहिनि, जेके जेको आहे सो बुरी तरह जेको आहे सो क़त्ल थियनि थियूं पियूं ऐं इंतिहाई जेको आहे सो वहशतनाक क़त्ल थियनि था पिया, ख़ासि करे जेको आहे सो असां वज़ीर शशर जो जेको आहे सो केस ॾिसूं था त इंतिहाई जेको आहे सो बेदर्दाना क़त्ल आहे। इन्हनि खे कॾहिं बि जेको आहे सो कंहिं कॉम्प्रोमाइज़ में न वञणु खपे, पॉलिटिसाइज़ न थियणु खपे ऐं सियासी तौर ते जेको आहे उन्हनि जो कमु ॿियो आहे। पुलिस डिपार्टमेंट जेको आहे उन जो कमु आहे माण्हुनि खे इंसाफ़ वठी ॾियण जे लाइ कोर्टुनि ताईं केसनि खे पहुचाइणु। उन में जेको कानून आहे कारोकारीअ जे हिसाब सां उन में पुलिस पाण जेको आहे सो स्टेट जे तरफ़ां फ़रियादी थिए, उन में जेको आहे सो अमेंडमेंट थियल आहे कानून में, उन में मौजूदु आहे इहा ॻाल्हि त उनखे पाण स्टेट तरफ़ां फ़रियादी थियणु खपे ऐं जीअं जेको आहे सो केस कंप्रोमाइज़ न वधी सघनि। त इहे सभु शयूं जेकॾहिं असां कंदासीं त औरतुनि सां जेको ज़ुल्म थिए थो पियो, जेको बेदर्दीअ सां क़त्ल थियनि थियूं, उन्हनि जा क़ातिल सज़ाऊं ताईं पहुची सघंदा, केफ़र किरदार ताईं पहुची सघंदा ऐं जेकॾहिं इहो असां करे वञूं था पिया त असां पंहिंजे मुआशिरे खे इंतिहाई बहितर मुआशिरो बणाए सघंदासीं। हींअर जेको आहे सो औरत तंज़ीमूं जेकी जदोजहद कनि पियूं, उन्हनि खे जेको आहे सो तमामु घणनि ख़तरनि जे बावजूदु मां चवां थो पियो त उन्हनि खे सलाम आहे जो उहे जेको आहे सो अॻिते वधी करे जदोजहद में जेको आहे सो पंहिंजो हिकिड़ो शानदार किरदारु अदा करे रहियूं आहिनि। असां पुरुमींदा आहियूं त असां सिविल सोसाइटी सां गॾिजी करे समूरनि इदारनि खे इन क़ाबिल बणाईंदासीं त उहे जेको आहे सो असांखे इंसाफ़ वठी ॾियण जे लाइ बाक़ाइदे जेको आहे सो पंहिंजो कानूनी किरदारु अदा कनि ऐं असां नेठि जेको आहे सो हीउ ख़ूबसूरत मुआशिरो क़ाइमु कंदासीं। ॾिठो वियो आहे त कोरोना वायरस जी पखेड़ खां पोइ औरतुनि ते तशदुद ऐं कारोकारी जे वाक़िअनि में इज़ाफ़ो थियो आहे ऐं हिन साल जे पहिरियनि 6 महीननि में गुज़िरियल साल जी भेट में वधीक वाक़िआ थिया आहिनि। सान्यावंदनि जो चवणु आहे त औरतुनि ते तशदुद जो हिकु फ़र्द न पर पूरो मुआशिरो ज़िम्मेवारु आहे, तंहिंजे करे असांखे पंहिंजा मुआशरती लाड़ा तब्दील करणा पवंदा। कैमरामैन जावेद घुञो सां गॾु मुश्ताक टावरी, सिंध TV न्यूज़, सखर।